नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करें। सिंध में 6 खां 8 ताईं जा स्कूल सुभाणे खोलण जो फ़ैसिलो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि टास्क फोर्स जो इजलास। मुराद अली शाह चवे थो कोरोना केसनि में घटिताई सबबि अस्पतालुनि ते दबाव घटि थियो आहे। सिंध में कारोबार हाणे आच दिहाड़े ते बंदि रहंदो। सुप्रीम कोर्ट जो गुजर ऐं औरंगी नालनि ते वॾो फ़ैसिलो। अदालत पारां नालनि खे विकिरो करण वारो कमु शुरू करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट नालनि ते स्टे आर्डर कलअदम करार ॾेई छॾिया। गुजर ऐं औरंगी नालनि ते ऑपरेशन जारी रखण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट ऑपरेशन खे रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हुकूमत खे मुतासिरनि जी बहाली जो हुकुम ॾिबो। ऑपरेशन रोकण जा हुकुम नथा ॾेई सघूं। जेके घर लीज़ ते ॾिना विया आहिनि छा उहे क़ानूनी आहिनि? अदालत जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी एटीसी में पेश। सनान कुरैशी जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। अदालत जस्कम चेयरमैन सुदो पंटी ॼणनि खे जेल हवाले करे छॾियो। नैब सकर खुर्शीद अहमद शाह के पुट MPA फ़रक शाह के हिकु ॾींहं जो रिमांड पूरो थियण ते एहतसाब अदालत में पेश करे छॾियो। अदालत MPA सैयद फ़रक शाह के जिस्मानी रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में महंगाई जो एक नओं सुनामी अचण वारो आहे। पेट्रोल ऐं खंड जी क़ीमतुनि में वाध खे नाकाम बणाईंदासीं। IMF जे मुलाज़िमनि बजट तयार करे इमरान खान खे ॾिनी। बजट में अवाम जी मुआशी क़त्ल जूं तरकीबूं लिखियल आहिनि। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान चवे थो सिलेक्टेड बजट अवाम दुश्मनी जे बुनियाद ते ठाही वई। आम माण्हुनि जे इस्तेमाल वारी हर शइ ते अणसिधी तरह टैक्स लॻो। अणसिधी तरह टैक्स लॻाइण वारी चोरी पकड़जी पई। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस विघे वधीक 34 मरीज़ फोत। फौतुनि जो अंग वधी 21,723 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1019 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंगु 9,42,199 थी वियो। हेल ताईं 8,78,000 खां वधीक मरीज़ सेहतियाब थी चुका। गौसपुर में हथियारबंदनि जी पुलिस मोबाइल ते फायरिंग। अहलकार शहीद, 3 ज़ख़्मी। शहीद अहलकार सजाद खासगिरी जो मरीज़ ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। हथियारबंद फरार थी वञण में कामयाब। टांडो जाम वेझो हटली बाईपास वर डंपर जो रिक्शा खे टक्कर। 3 ॼणा फोत। फोतियुनि में शागिर्द निसार भुगटी ऐं डॉक्टर अब्दुल ख़ालिक भुगटी समेत 3 ॼणा शामिल। हब में दरेजी वेझो रोड हादसे में 2 ॼणा अफ़वाज, 7 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। ऐं मीरपुर माथेले वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में टक्कर। 1 ॼणो फोत, 16 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं, मर्द ऐं ॿार शामिल।